नेब जांच करण जे अहिड़ी नाहे ज़ाहिरी तौर लगे थो त नेब SC ऑफिसरन जो मीडिया ट्रायल पियो करे नोटिस की बोली ॾिसी लगे थो त जवाबदारन के बिना ट्रायल 14 साल की सज़ा ॿुधाई पई आहे। सिंध हाई कोर्ट जा सिंध पब्लिक सर्विस कमीशन के ऑफिसरन खिलाफ नेब इंक्वायरी बाबत केस की ॿुधनीअ दौरान रिमार्क्स। अदालत जो SP SC ऑफिसरन खिलाफ नेब इंक्वायरी ते कागज़ अनुसार नेब अमलदारन के 2 ॾींहनि में इंक्वायरी बाबत लाॻापियल दस्तावेज़ पेश करण जो हुकुम। अदालत रिमार्क्स में चयो आहे त ऑफिसरन के मिलियल नोटिस मां ज़ाहिर थिए थो त ऑफिसरन के हिरासा कयो पियो वञे। ॿुधायो वञे त कहिड़े कानून ते जवाबदारन के जांच लाइ नोटिस मोकिलियो पियो। नोटिस मोकिलण खां पोइ त माण्हू परेशान आहिनि त कंहिं बिना ट्रायल सज़ा थी वई आहे। अदालत नेब चेयरमैन खां पुछनि था त 2018 जी शिकायतनि ते 2025 में जांच कीअं पई थिए। छा हिकु इंक्वायरी खे मुकमल करण में 7 साल लॻी वेंदा आहिनि। जांच ऑफिसर चयो त कानून मूजिब नेब खे 6 महीननि में इंक्वायरी मुकमल करणी हूंदी आहे। अदालत चयो त 6 सालनि में बि इंक्वायरी नथा करे सघनि। KP से वरी वज़ीर अली अमीन गंडापुर गवर्नर हाउस में हल्फबरदारी के पेशावर हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। वफ़ाक रजिस्ट्रार गवर्नर इलेक्शन कमीशन समेत ॿिनि खे धुर बणाए पियो। दरख़्वास्त में चए पियो त गवर्नर हाउस में हलफ़ आइन खां मथां हुआ खे आर्टिकल 65 असेंबली मेंबरनि खां हलफ़ असेंबली हाउस में खणण जो चवे थो। KP सेनेट जी 11 सीटन ते चूंड लाइ पोलिंग जारी। 25 उम्मीदवार मैदान में लथल। पोलिंग 3 पहिरीं जो 4 वॻे ताईं जारी रहंदी। 145 मेंबर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। PTI जे नाराज़ सेनेट उम्मीदवार खुर्रम ज़ीशान जो चूंडनि तां हथ खणण खां इनकार। PTI ऐं अपोज़िशन विच में माहिरियत ते बिना मुक़ाबले चूंडूं नथी सघियूं। PTI जे 4 उम्मीदवारनि सेनेट चूंडनि तां हथ खणण जो ऐलान कयो हो। हथ खणण जे ऐलान में देर सबबि बैलेट पेपर्स ते समूरनि उम्मीदवारनि जा नाला मौजूद। जनरल सीट ते हिकु सेंटर के चूंडाइण लाइ 19 वोट घुर्बल। KP असेंबली में हुकूमती मेंबरनि जो अंग 92 ऐं अपोज़िशन खे 15 मेंबरनि जी हिमायत हासिल। अपोज़िशन मेंबरनि खे 3 जनरल सीट खटण लाइ वधीक 4 वोट घुर्बल। कोयटा जे डोहरा इलाइक़े संजीदी डेगारी में गैर जे नाले ते साल मुड़ुस जे क़त्ल पारे वाक़े में शक जी बुनियाद ते 13 ॼणा गिरफ़्तार। वाक़े जो हना ओड़क थाणे ते दहशतगर्दी एक्ट तहत क़त्ल में सहकार जा कलमनि तहत केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में कबीलाई सरदार शेरपास सातकसई ऐं वीडियो में नज़र ईंदड़ 2 ॼणा बि शामिल आहिनि। वाक़े जी जांच कई पई वञे। ॿिनि जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो पींदो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जो चवणु आहे त ऑपरेशन जारी आहे। वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचाए पींदो। बलूचिस्तान हुकूमत जे तर्जमान शाहिद रिंद जो चवणु आहे त बिटे क़त्ल जो वाक़ियो ईद उल अज़हा जे वेझनि ॾींहनि में थियो। अञा ताईं लाश हथ न आया आहिनि। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी सां ईरानी घरू वज़ीर सिकंदर मोमिनी जो टेलीफोनिक राब्तो। पाकिस्तान में बोडिस बैब थींदड़ जानी ऐं माली नुक़सान ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार। ॿिन्ही अख़बारनि विच में ईरानी सदर डॉक्टर मसूद पेज़ेश्कियान जे 26 जुलाई ते पाकिस्तान जे इम्कानी दौरे बाबति पिणु ॻाल्हि ॿोल कई। ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण जे अज़्म जो इज़हार। ईरानी घरू वज़ीर जो चवणु आहे त ईरान ॾुख जी इन कड़ी में पाकिस्तान हुकूमती अवाम सां गॾु बीठल आहे ऐं ॿोॾि मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करण लाइ तयारु आहे। मोहसिन नकवी जो चवणु आहे त पाकिस्तान ईरान सां भाइराणे लाॻापनि खे क़दर जी नज़र सां ॾिसे थो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार सरकारी दौरे ते न्यूयॉर्क पहुची पियो।
परॾेही वज़ारत मौसम इसाक जो न्यूयॉर्क ऐं वॉशिंगटन में अहम बतरफ़ियूं ऐं घण मुल्की मुलाक़ातूं ॾिठल आहिनि। गॾियल क़ौमनि जी इस्लामती काउंसिल जी सदारत तहत आला इजलासनि जी क़यादत कंदो। फ़लस्तीन जे बरियासती हल ते बैन अक़वामी कॉन्फ्रेंस में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। थारूशाह बरसां सिंधु दरिया में चाड़िस पर पानी एसएम बचाव बंद के पाणी लॻो। रहवासियुनि जो साहु मुठ में अची पियो। लॾ प्राण शुरू ताज़नि बरसातुनि पास सिंधु दरिया में चाड़िस पर कोड़े जा भाण वटाए पासती बंद के पाणी शुरू करे छॾियो। रहवासी पंहिंजी मदद पाण तहत बचाव बंद के मज़बूत करण लाइ मिटी ऐं पत्थर उछलाइण लॻा। ॻोठाणनि में गणतीअ जी लहर। खेत जी चाबलू पटीअ ते बरसातुनि पात नई गाज वही आई। नई गाज जो वेकिरो काठे जे यूनियन काउंसिल छिनी ताईं पहुची पियो। छिनी टंडो रहीम खान रोड पाणी हेठि माण्हुनि खे ॾुखियायूं पेश। मुबारकपुर वेझो फौरन नथा फुर दौरान ज़ख़्मी थियल जवान फौत क़तल थियलनि जो अंग वधी 3 थी पियो। पुलिस मुक़ाबले में 4 ॾुहारी बि मारिजी पिया। फुर मज़ाहिम ते अहमद महर ऐं निसार महर जे क़तल थियण वारे वाक़े में ज़ख़्मी थियल जवान अब्दुल हफ़ीज़ महर इलाज दौरान फौत थी वियो। वाक़े बाद पुलिस ऐं ॻोठाणनि फौरन जो पीछो करे कम जे फसल जो घेरो कयो। पुलिस एपीसी चैन वसीले कम जे फसल में ऑपरेशन शुरू कयो त पुलिस ऐं ॾुहारियुनि में फायरिंग थी पई। पुलिस जी कार्रवाई में 4 ॾुहारी मारिजी विया। एसएसपी सखर जो चवणु आहे त पुलिस मुक़ाबले में 4 ॾुहारी मारिया आहिनि। जवाबदारनि जी सुञाणप लाइ कोशिशूं जारी आहिनि। पीर ॻोठ भरिसां ज़मीन जी मालिकियत छेड़ो। फारिक में पीउ पुट समेत 3 ॼणा क़तल। ॻोठ जातुल खोरकाणी में खोरकाणी बिरादरी जी ॿिनि में झड़ो थी पियो। फारिक में आंदल खोरकाणी ऐं संदसि पुट रमज़ान खोरकाणी मारिजी विया। ॿी धुर जे ज़ख़्मी मोहम्मद अली अस्पताल में दम ॾेई छॾियो। परे वसीम माधरी शाह जो नोटिस रिपोर्ट तलब। सकरन में कॉटन फैक्ट्री जो चौकीदार चोरन जी फारिक में क़तल। चोरन सां मुज़ाहिमत दौरान फारिक में फैक्ट्री चौकीदार मौला बख्श कासकली ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी सकरन अस्पताल में तकड़ी तिबी इमदाद बाद हालत गणती जोगी हुजण सबब नवाब शाह अस्पताल नींदे दम ॾिनो। गाजी खावड़ भरिसां धामरापा के 70 फुट घारो सारिन जो फसल पानी हेठि अची वियो। ॻोठ खॾरी वटां धामरापा के घारो लॻो। सवेकरनि ते बीठल सारिन जो फसल पानी हेठि अची वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त खेनि लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। आपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम खान शोरो जो चवणु आहे त धामरापा के घारो बंदि करण जो कमु जारी आहे। आपाशी खाते जो इंजीनियर ऐं अमलो मौक़े ते मौजूदु आहे। मीरपुर पठोरो में महमूद वाजे आबादकारनि जो पानी खोट खिलाफ एहतजाज। आबादकारनि ऐं हारियुनि सिजाबल हैदराबाद रोड बाईपास ते सुकल फसल खणी धड़ो हणी नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसल सुकी रहिया आहिनि। बिना देर महमूद बाब में पाणी जी खोट ख़त्म कई वञे। ऐं गज़ा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इसराइली फ़ौज जा हमला। वधीक 120 फ़लस्तीनी शहीद। शहीदनि में ग़िज़ाई इमदाद जो ओसिड़ो कंदड़ 92 फ़लस्तीनी भी शामिल। शहीदनि जो मजमूई 58,859 ताईं पहुची चुको। 1,40,980 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका। हमास मुजाहिदनि जो ख़ान यूनिस में इसराइली फ़ौज जे कानवा ते हमलो। केतिरियूं ई टैंकूं तबाह थी वियूं।